सिंध रुनी सुर रुना वाई रुनी रुनो हो संगीत मुंहिंजा मिठड़ा मीत रुअंदो राज छॾे वई। वाकई 4 जुलाई 2000 ते अमल कलाकार अलण फ़क़ीर जे मौत ते लतीफ़ साईं जा उहे सुर बि रुना हुया। लतीफ़ जे तंबूरे जे उन्हनि तारुनि बि मातम करे रुनो हुयो जिन खे हू वॼाईंदो हुयो। उहो अजरक बि उदास थी मातम करे रहियो हुयो जंहिंजो तुरो ॿधी हू सॼी मुल्क ऐं सॼी दुनिया में ॻाईंदो हुयो। उन ॾींहं ते उहा माउ बि रुनी हुई त उहो पुट बि रुनो हुयो, त उहा धीउ बि रुनी हुई, त उहा वनी बि रुनी हुई, जंहिंमें कंहिंखां पीउ छिॻो हुयो ऐं कंहिंखां वर छिॻो हुयो ऐं कंहिंखां पुटु छिॻो हुयो। अलण फ़क़ीर सिंध जो अमर कलाकार जेको 1932 में आमिरीअ जे शहर में धमाल फ़क़ीर जे घर में जनम वठे थो ऐं संदसि नालो टौर फ़क़ीर ऐं अली बश्क रखियो वञे थो। टौर फ़क़ीर अलण फ़क़ीर जेको जॾहिं शऊर संभाले थो त सहरा ॻाए मज़ाहिया टोटका ॿुधाए ऐं रेलुनि में चढ़ी पंहिंजो गुज़रान करे थो ऐं माण्हुनि जे रूह खे राहत ॾियारे थो ऐं उन्हनि खे ख़ुशियूं बख़्शे थो। ऐं अञा जॾहिं हू शऊर संभाले थो त पोइ लतीफ़ जे तंबूरे जे तारुनि सां पंहिंजे नींहं जो नातो जोड़े थो, गेड़ू वेस करे ऐं सूफ़ी रंग में अची मथे ते अजरक जो तुरो ॿधी सूफ़ी फ़क़ीरनि जो पैगाम खणी हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खां वठी बाबा बुले शाह सचल ऐं ॿियनि सूफ़ी बुज़ुर्गनि जो पैगाम खणी सॼी दुनिया ताईं पहुचाए थो ऐं लतीफ़ साईं जी वाईअ खे सॼी दुनिया में मुतारफ़ कराए थो। अलण फ़क़ीर जा मशहूर गीत जंहिंमें ॿोली मुंहिंजी ॿांभियाणी अला, जंहिंमें अयाज़ जो गीत जॾहिं टिड़ी पवंदा टारे, जॾहिं ॻाढ़ा गुल तॾहिं मिलंदासीं, जंहिंमें उमेद आहे। अलण फ़क़ीर मोहम्मद अली शैकीअ सां गॾु हुमा हुमा कर भैया मेहुणे मेहार तुंहिंजो मेले में, जंहिं हुनखे इंटरनेशनल दुनियावी लेवल ते मशहूर करे छॾियो। अलण फ़क़ीर केतिरनि ई एडवर्टाइज़ुनि में पंहिंजे सुहिणे ऐं मनमाही मंदड़ आवाज़ में पंहिंजो कमु कयो ऐं मुतारफ़ पंहिंजो पाण खे करायो। अलण फ़क़ीर जॾहिं ॻाईंदो हुयो तॾहिं उन सां गॾु अजरक बि झूमी उथंदो हुयो। अलण फ़क़ीर 1970 ऐं 71 में रेडियो ऐं कराचीअ ते कमु कंदो हुयो ऐं उतां खां पंहिंजनि प्रोग्रामनि जी शुरूआति कयाईं। उन खां पोइ 1978 में शेख अयाज़ जॾहिं हितां जो वाइस चांसलर हुयो, हुन हिन खे 16 ग्रेड में रखियो ऐं रिहाइश लाइ हिकिड़ो बंगलो बि ॾिनो। उन खां पोइ ॿियो वाइस चांसलर आरे शाह आयो, जेको बि हुन सां तमामु घणी मोहबत कंदो हुयो। चवनि था त अलण फ़क़ीर जूं जॾहिं यूनिवर्सिटी कॉलोनीअ में ढगियूं चरंदियूं हुयूं त उते आरे शाह चवंदो हुयो त हीउ अलण फ़क़ीर सिंध यूनिवर्सिटीअ जो बादशाह आहे, जंहिंखे का बि रुकावट कोन्हे, हुन जूं ढगियूं चरी सघनि थियूं। अलण फ़क़ीर उहो रागी हुयो जेको ॼणु लतीफ़ सरकार जे अॻनि ते ॻाईंदो हुयो ऐं महफ़िल ते सूफ़ी रंग समाइजी वेंदो हुयो ऐं सभु सूफ़ी रंग में रंगजी वेंदा हुया। ऐं ताजुल बेवस खां जॾहिं हुन पंहिंजे बारे में पुछियो हुयो त ताजुल बेवस चयो त अलण फ़क़ीर जॾहिं तूं ॻाईंदो आहीं तॾहिं सॼी महफ़िल ते लतीफ़ी रंग छाइजी वेंदो आहे ऐं ईअं महसूसु थींदो आहे ॼणु लतीफ़ सरकार तुंहिंजे भर में अचे वेठो आहे ऐं हू पाण आलापे रहियो आहे। अलण फ़क़ीर जॾहिं नसीर मिर्ज़ा खां पुछो त हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई केतिरी सतह जो शाइर आहे त हुन चयो त लतीफ़ सरकार दरिया आहे, जंहिं ते अलण फ़क़ीर हुनखे चयो त तूं दरिया चईं थो, पर लतीफ़ साईं पंहिंजनि बेतनि में चवे थो त खामा पचां पजरां लुछां ऐं लोचां तन में तऊं सपिरीअ जी पिया न ढापां जे समुंड मोह करियां त सुरकियाई मथे। चई नसीर साहब तव्हां चओ था त हू दरिया हुयो, पर हू त समुंड खे सुर्क सम्झे पियो।
अलन फ़क़ीर कंहिं महफ़िल में ॻाए रहियो हुयो त उन वक़्त ते जनरल ज़िया हुन खां पुछो त हीउ राग तो कंहिंखां सिखियो आहे त अलन फ़क़ीर हुनखे वरायो त सैयद ग़ुलाम मुर्तज़ा शाह खां। वरी बि जनरल ज़िया हुन खां पुछो त कहिड़ो ग़ुलाम मुर्तज़ा शाह, त हुनखे चयो त सन वारो सैयद साईं जीएम सैयद। जंहिंखां पोइ हू तइजुब में अची वियो त जीएम सैयद माण्हुनि खे राग बि सेखारींदो आहे छा। अलन फ़क़ीर खे पंहिंजनि सूफ़ियुनि कलामनि जी मञता तौरु वॾा वॾा एवॉर्ड मिलिया, जिन में सदारती एवॉर्ड, प्राइड ऑफ परफॉर्मेंस जो एवॉर्ड ऐं लतीफ़ एवॉर्ड ऐं लाल शहबाज़ एवॉर्ड ऐं ॿिया केतिरा ई एवॉर्ड हुननि खे मिलिया। अलन फ़क़ीर अॼु असां में नाहे, पर हुन जूं यादूं बिल्कुलु असां सां गॾु आहिनि। अॼु हुन जी 23वीं वरसी आहे ऐं सकाफ़त खाते वारनि बि हुन जी का सार न लधी आहे। जंहिं यूनिवर्सिटी जो हू मुलाज़िम हुयो, उन यूनिवर्सिटीअ बि हुन जी का सार न लधी आहे। सार लधी आहे त अलन फ़क़ीर मदाह कमेटीअ जे नौजवाननि लधी आहे, ऐं सेवा जे मुलाज़िमनि हुन जी सार लधी आहे, ऐं सिंध यूनिवर्सिटी ऐं ॼाम शोरे जे साञाहमंद धुरियुनि अॼु हुन जी सार लधी आहे ऐं हुन जी वरसी मल्हाए रहिया आहिनि। अयाज़ चयो त वक़्तु जियां मां वञिणो न आहियां, वञी वरी बि वञिणो आहियां। जेसीं मुंहिंजा गीत न मरंदा, तेसीं मां बि मरणो न आहियां, तेसीं मां बि मरणो न आहियां।